साईं जीअं त तव्हां पाण हर माण्हू बाख़बर आहे हिन शइ खां, त तव्हां बि वाक़ुफ़ु आहियो। लोकल बॉडीज़ इलेक्शन जे हवाले सां असांजे पूरे मुल्क में जेका आहे उहा चौरपुर सियासी जेका उहा हलंदड़ आहे। असां त पंहिंजे हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट कशमीर जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां। डिस्ट्रिक्ट कशमीर जेका आहे उहा त जेके असांजे पीस पार्टी जा दोस्त आहिनि उन्हनि जा बि पाण में सलाह मशवरा जेके आहिनि उहे हितां जे संगत सां दोस्तनि सां उहे थियनि था पिया। कोशिशि इहा आहे त अक्सरियत त हाणे उहा पीस पार्टी जी आहे हिते हुजे पाए, बल्कि पूरे सिंध जी ॻाल्हि मां कयां त असर पीस पार्टी जी आहे, पीस पार्टी जो ई आहे। सीटां त जेके पीस पार्टी खणंदी उहा तक़रीबन पूरे सिंध जो सीटां जेके आहिनि उहा उनजे हक़ में वेंदियूं। हिकिड़ो ॾोकड़ उहा हिकिड़ी जुदा ॻाल्हि आहे, अगरि ॿियूं पार्टियूं छोटियूं मोटियूं आहिनि त उन में शायदि छा जो ही उहा इलेक्शन आहे जो ही घर घर जो छेड़ो आहे। अगरि चारि भाती घर में आहिनि, चारि भाइर घर में आहिनि त उहे बि ॿ भाइर हिकु पासे हूंदा, ॿ ॿिए पासे हूंदा, उन्हनि जो बि पाण में जेका इन बारे में उहा इलेक्शन आहे उहा छिकताण वटि असल आहे। पर इन में जेका आहे अक्सरियत जेका हूंदी उहा पीस पार्टी जी हूंदी, बल्कि अक्सरियत छा बल्कि तक़रीबन ईअं सम्झो 90% जेका आहे न असां पीस पार्टी, असांजो वास्तो पीस पार्टी सां आहे। त हाणे जेके असांजो ख़ासि करे 5-6 यूसियूं जेके आहिनि उनमें जेको असां अप्लाई कयो आहे पीस पार्टी खां टिकटनि जे बारे में, ऐं उमेदु आहे त उहे 5-6 यूसियुनि ते उहे असांखे टिकट मिलंदियूं। ऐं उनमें इहा बि असांजी कोशिशि आहे त असांजी पंहिंजी जेके संगत आहे उन सां वेही करे का इहा छिकताण वारो हिकिड़ो माहौल न हुजे त बहितर आहे। अगरि जेकॾहिं को हरूभरू को इलेक्शन कराइणु चाहे उनजे लाइ बि हर को तयारु वेठो आहे। इलेक्शन जेकॾहिं कराइणु चाहिनि था त इलेक्शन में ज़ाहिर आहे जंहिंखे टिकट मिलंदी उहा पार्टी जेका आहे उहा ग्रुप उहा सीट खणंदी। की ही रोड जेको सखी मिठल खान जे ॻोठ जेको रस्तो वञे थो पियो उनजो कमु हले थो, तव्हां उहा बि गवर्नमेंट थी कराए न, भला पिरामिड तरीक़े सां त वॾेरा कोन था कराइनि, गवर्नमेंट थी कराए। साॻी तरह तव्हां अचो आमदान बंगवार जे ॻोठ वारो जेको आहे रोड रस्तो, उहे ईअं न आहे जो इहे को किलोमीटर अधु किलोमीटर रोड आहिनि, हीअ कम से कम न आहिनि बि 10-12 15 किलोमीटर जेके आहिनि इहे इनजो जेको आहे डिस्टेंस फ़ासिलो आहे उहो एतिरो ई आहे। जेके कम थियनि था पिया उनखे बाक़ाइदे जेका आहे त उनखे वरी उन जीअं नओं रोड ठहे थो पियो अहिड़े तरीक़े सां उनजो कमु हाणे स्टार्ट आहे। इनशाला तव्हां ॾिसंदो 2-3 महीननि जे अंदरि अंदरि तव्हांखे बिल्कुलु उहो रोड ईअं ई ॾिसण में ईंदो जीअं हाणे नए सिरे ही रोड ठहियो आहे। ऐं इहो रोड आमदान बंगवार वारो रोड या तव्हांजे ख़ैरशाह वारो रोड, इहे जेके आहिनि इहा अहम ज़रूरत वारा रोड हुया जेके तमामु माण्हुनि जी घणी डिमांड हुई, माण्हुनि जी आमद रफ़्त हुई, कारोबार जे हिसाब सां या पब्लिक जेका उनजी ज़रूरत या पंहिंजो अचण वञण जे हिसाब सां उहा ॾाढी माण्हुनि खे तकलीफ़ हुई। इहा तकलीफ़ कम से कम हितां जे इन इलाइक़े जे माण्हुनि जी उहा तकलीफ़ तक़रीबन जेका आहे अलाह कंदो इन रोड जे ठहण सां जेकी 3 रोड ठहनि था पिया उहा तकलीफ़ उनजी घटिजी ख़तमु थी वेंदी। ॾिसो पीस पार्टी पंहिंजो ग़ालिब ख़ान हुजे या अहमद अली ख़ान हुजे उन्हनि जी पार्टी सां पीस पार्टी सां वास्तो कोन्हे। इन बारे में बाक़ी मूंसां उनजी ॻाल्हि ज़रूरु थी आहे कंहिं यूनियन काउंसिल जे बारे में। ठीकु आहे, उहे पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ी कोशिशि कनि था पिया ऐं उनमें जेकॾहिं असांखे का मुनासिबु ॻाल्हि नज़र आई त उन ॻाल्हि ते शायदि असां पंहिंजी संगत पीस पार्टी जे दोस्तनि सां या असांजा नुमाइंदा जेके आहिनि उनजी सलाह मशवरे सां वेही करे कुझु ॻाल्हियूं असां शायदि हुन सां तइ कयूं जंहिंमें असांजी पंहिंजी भलाई हुजे, पीस पार्टी जी भलाई हुजे, उन फ़ैसिले खे असां तरजीह ॾींदासीं। अञा ताईं अहिड़ो को फ़ैसिलो थियो कोन्हे।